ब्रेकिंग न्यूज़ आए ते अवां सां शेयर करे रहिया आहियूं। CTD ईद उल अज़हा ते दहशतगर्दी जो वॾो मनसूबो नाकाम बणाए छॾियो आहे। पंजाब जे 3 शहरनि मां 9 दहशतगर्द गिरफ़्तार कया विया। CTD मुताबिक़ इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवाइनि दौरान 3 शहरनि मां दाइश जी औरत समेत 9 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। CTD मूजिबि इंटेलिजेंस बुनियादनि ते मुल्तान, बहावलपुर ऐं डेरा गाज़ी खान में कार्रवाइयूं कयूं वियूं, जिन में गिरफ़्तार समूरनि दहशतगर्दनि जो ताल्लुक़ कलदम तंज़ीम सां आहे। गिरफ़्तार दहशतगर्दनि में अदनान, अब्दुल हलीम, शिराज, बल्केस, अमरीन, ख़ालिद शामिल आहिनि। CTD मुताबिक़ गिरफ़्तार औरत कलदम दाइश जे नेटवर्क जी मुतहरिक मेंबर आहे, जॾहिं त दहशतगर्दनि वटां दस्ती बम ऐं आपघाती जैकेट ठाहिण जो सामान बि बरामद कयो वियो आहे। CTD अखियारियुनि ॿुधायो त दहशतगर्द ईद उल अज़हा ते दहशतगर्दी जो मनसूबो जोड़े रहिया हुआ। उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे।